मेहर में अफ़सोसनाक ख़बर शामिल कंदासीं जिथे बोड जे पानी में ॿ भेनरूं ॿुॾी फौत थी वियूं आहिनि। ॻोठ हसन चांडियो में साइमा ऐं काइमा पानी में ॿुॾी फौत थी वियूं आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे मेहर मां ॿुधाए रहिया आहियूं जिथे बोड जे पानी में ॿ भेनरूं ॿुॾी फौत थी वियूं आहिनि। ॻोठ हसन चांडियो में साइमा ऐं काइमा पानी में ॿुॾी फौत थी वियूं आहिनि। इन ही हवाले से वधिक तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर महेसर। जी मंज़ूर, तफ़सील ॿुधाइजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त मेहर भरिसां बोड मुतासिर इलाइक़े जो ॻोठ आहे मोहम्मद हसन चाडियो जिथे 60 खां वधीक माण्हू बोड में फाथल हुआ जंहिंखे डीसी दादू पारां राति खां वठी पाक नेवी जी कोशिशुनि सां ॿाहिरि कढण जी कोशिशि जारी हुई जॾहिं त तेज़ पाणी जो तेज़ वहकिरो हवा जे दबाव सबबु मुमकिन न थी सघियो जंहिं बाद डीसी दादू सैयद अली मुर्तज़ा शाह ऐं लेफ्टिनेंट कमांडर पाक नेवी खावरदीन सां गॾिजी मेहर में हेलीकॉप्टर घुराए फाथल 60 खां वधीक माण्हुनि खे ॿाहिरि कढियो। उन में उते डीसी दादू चयो त असांखे राति खां इतला हुयो त माण्हू पाणी में फाथल आहे जंहिंमें असां हेलीकॉप्टर घुराए ऐं माण्हुनि खे रेस्क्यू कयो आहे। जॾहिं त बोड मुतासिर ॻोठ मोहम्मद हसन चाडियो जेके हेलीकॉप्टर ज़रिए ॿाहिरि आया उन्हनि ॿुधायो त असांजा 2 ॿार पाणी में लुड़ी विया आहिनि जॾहिं त बाक़ी माण्हुनि खे जेका हुतां कढियो पियो वञे। वॾी महिरबानी मंज़ूर अपडेट कयो।